नाज़रीन, पेरूमल भरिसां स्टॉप ते मुलाक़ो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें नाले वारनि मल पहलवाननि हिक ॿिए सां ज़ोर आज़माई कई। वधीक तफ़सील फ़िदाई आशर जी हिन रिपोर्ट में। पेरूमल भरिसां अलम स्टॉप ते पहलवान बादल मरी पारां सिंधी मल मलाखड़ो मुनक़द कयो वियो, जंहिंमें नाले वारनि मल पहलवाननि सईद सादिक अली शाह, अली दोस्त शर, अब्दुल गफूर चांडियो, जान मोहम्मद मंगरियो ऐं ॿियनि ज़ोर आज़माई कई। उन मौक़े ते मल पहलवाननि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सखावती मेला आहिनि, असां सिंध सखावत जा असीं खिलाड़ी आहियूं, असीं पहलवान आहियूं ऐं इहे शयूं असांखे पैदा करणु खपनि थियूं। असां चवंदा इहे शयूं अॻिते वधनि, चार माण्हू गॾु थींदा, चार शोर थींदो ऐं इंसाननि में मोहबत थींदो। असां हिकिड़ो ई मोहबत जो रंग मचायूं था, इन शइ खे मोहबत सां हलायूं था, चवंदा त का शइ मोहबत पैदा कयूं। असांजो कमु आहे मोहबत पैदा करणु। वधीक साफ़िन जी महिरबानी आहे, जेके असां वटि कवरेज ते आया आहिनि उन्हनि जी महिरबानी ऐं थैंक यू। मूंखे तक़रीबन 10 साल थिया मल विढ़ंदे ऐं पहलवानी 3 जुड़म असां भला मुक़ाबला कयूं। तंहिंमें पहिरीं जुड़म साईं सादिक शाह, अली दोस्त शर ऐं पहिरीं जुड़म भला पहलवान मंठार बुगटी कुर्बान उथी पोटो ऐं सिंधी सकाफ़ती मेला आहिनि मलाखड़ानि में असां मुक़ाबला कंदा आहियूं। ऐं असां मूंखे 10 साल मल विढ़ंदे थिया, सिंध सरकार जी तरफ़ां असांखे को फतीक न मिलियो आहे। मुंहिंजो पहलवान में मूंखे 10 साल मल विढ़ंदे थिया, मुंहिंजो आंटे जो ऑपरेशन थियो आहे ऐं मूंखे मलाखड़े में धक लॻा। मेलो लॻो आहे ऐं ज़बरदस्त मलाखड़ो थियो आहे ऐं सिंधी सिंध जी रांदि आहे हिकिड़ी ऐं इहे आवाम जो जेको ॾींदी आहे गवर्नमेंट जो को बि असां तावन कोन आहे। आवाम ते मलाखड़ो मेला थींदा आहिनि, असां जेको कमाईंदा आहियूं, खाईंदा आहियूं, बचनि जी रोटी कंदा आहियूं। धरती टीवी न्यूज़ पेरूमल।